कंदासीं कराची जी मौसम इंतहाई खुशगवार थी वई, जंहिंखे एंजॉय करण लाइ शहरनि पारां तफ़रीह ऐं मौसम जो मज़ो वठण लाइ समुंड जो रुख कयो वियो आहे। इन हवाले सां शहरनि पारां धरती टीवी न्यूज़ रिपोर्टर बशीर मीरजत सां मौसम बाबति पंहिंजा वीचार हिन रीति वंडिया आहिनि। जी बिल्कुलु, अॼु मौसम भी इंतहाई ख़ूबसूरत आहे ऐं जेको आहे सो आसमान बादलनि सां भरियल आहे। पाण हिन वक़्तु कराची क्लिफ्टन सी व्यू ते मौजूदु आहियूं, जिते हीअ दिलकश इंतहाई जेके मंज़र आहिनि उहे शहरी इंजॉय करे रहिया आहिनि। मौसम ख़ूबसूरत थी वई आहे, दिलकश थी वई आहे, छो त मौसमियात खाते पारां बरसाति जी जेका अॻकथी कई वई आहे, उनखां पोइ जेकी जुड़ाली मौसम आहे उनखे हितां जा शहरी जेको आहे सो इंजॉय करण जे लाइ हिते पहुतल आहिनि। अचो त पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं अॼु जी मौसम जे हवाले सां त हू कीअं था इंजॉय कनि। बहुत अच्छा फील कर रही हूँ, मौसम बहुत अच्छा हो रहा है और बहुत अच्छी हवा चल रही है। अभी ड्राइव करके भी आई हूँ यहाँ से, तो बहुत मज़ा आया समंदर। तो आए यहाँ पे वीकेंड्स में आए, अच्छा लगता है, मूड फ्रेश हो जाता है, अच्छी हवा चल रही है यहाँ पे। तो बहुत स्ट्रेस होता है लाइफ में, तो थोड़ा यहाँ बंदा आए तो थोड़ा एंजॉय करे, पीसफुल माहौल है। ॾाढो भलो पियो महसूसु कयां ऐं काफ़ी टाइम खां पोइ हिते अचणु थियो आहे, एटलीस्ट 5 इयर्स खां पोइ, ऐं ॾाढो बहितरीनु लॻो पियो आहे। पहिरीं माना थोरो हूंदो हुअसि रबिश वग़ैरह, ऐं हाणे जेको आहे एॾी क्लीन पियो लॻे ऐं माण्हू बि ख़ूब इंजॉय पिया करनि। तव्हां ॾिसा था सघो मुंहिंजे पोयां एॾी सारी रश आहे, एॾी सारा माण्हू आहिनि। बहुत मौसम अच्छा लग रहा है, यहाँ की समंदर, यहाँ पे बहुत ही हवा चल रही है बहुत तेज़, और गर्मी में बहुत मज़ा आ रहा है यहाँ पे। बहुत अच्छा है, बहुत प्यारा है, बहुत मज़ा आया, बहुत ज़हनी सुकून मिलता है यहाँ पे आके, और बहुत अच्छी हवा चल रही है। सबको आना चाहिए और थोड़ा सा इंजॉय कर, कराची का फ़ायदा उठाना चाहिए। हमारे कराची में अल्लाह ताला ने ये दिया है, अल्लाह ताला हमारे कराची को बहुत आगे ले जाए और सारे मसले मसाइल हल हों उसके। मौसम माशाल्लाह एॾो भलो लॻो पियो आहे। मूंखे त 2-3 साल थी विया आहिनि, पेर जुड़ी पिया आहियूं, अची कोन पई सघां। अॼु आऊं आई आहियां, तमामु अल्लाह जो लख एहसान शान शुक्र से असां टन जा भी खाई हैदराबाद का भी आ गया। हमने एंजॉय करके आए बच्चे के साथ। बेटा मेरा आया कह रहा था हम चलते हैं बाबा सी व्यू चलते हैं। हमने बोला चलें भाई आप चलें, इन मौसम को एंजॉय करें। मौसम को एंजॉय करने के लिए आए। बहुत प्यारा मौसम है कराची का। अब्दुल्ला शाह गाजी के मज़ार पे गए पहले, फिर यहाँ पर आ गए। अब ये कि मौसम अच्छा है, अब पानी में एंजॉय करेंगे जाके। जी बिल्कुलु, हिते कराची साहिल ते पहुतल शहरी जेके अॼु जी जेकी ख़ूबसूरत इंतहाई दिलकश मौसम आहे उनखे इंजॉय करण जे लाइ पहुता हुआ। पाण उन्हनि सां ॻाल्हि ॿोल कईसीं। उन्हनि जो चवणो त अॼु छुटी जो ॾियारो आहे ऐं मौसम बि इंतहाई वणंदड़ ख़ूबसूरत आहे, जंहिंखे इंजॉय करण जे लाइ अॼु कराची साहिल ते पहुता आहियूं ऐं ख़ूबसूरत मौसम जो जेको सो मज़ो वठी रहिया आहियूं। हूअं बि साहिल समंदर ते हूअं आम ॾींहंनि में मज़ो हूंदो आहे, पर जेके वीकेंड जा ॾींहं हूंदा आहिनि उते शहरनि जी रश हूंदी आहे। इन जे करे अॼु जेका मौसम आहे उहा इंतहाई वणंदड़ आहे, जंहिंखे इंजॉय करे रहिया आहियूं। कैमरामैन शहज़ाद सलीम सां गॾु बशीर मीरजत, धरती टीवी न्यूज़, कराची।